चिकन इन में शामिल कंदासीं ऐं मां इन में ऐड कंदमि असांजो चिकन टिक्का मसालो। हमदर्द जा स्पाइस मिक्स असां वटि आहिनि, इहे असां इन में ऐड कंदासीं जीअं इन जो फ्लेवर ज़बरदस्त अची वञे असांजे चिकन में। तक़रीबन 1 टेबल स्पून। सुठे तरीक़े सां फ्राई कंदासीं। वेजिटेबल्स ऐड कंदासीं, वेजिटेबल्स में भी शामिल कंदासीं थोड़ो, ऐं इन जे मसाले सां गॾु अॼु जो जेको पास्ता है उहो तयार थो थिए। थोड़ो कलर इन जो चेंज थींदो त इन में भाॼियूं ऐड करे छॾींदासीं सेम पैन में। चलो जी, इनके सुठे तरीक़े सां कंदासीं मिक्स। थोड़ो मसालो, बस भाॼियुनि खे सफ़ा ॻारणो न आहे, पर थोड़ी चंकी हुजनि ऐं थोड़ियूं सॉफ्ट थी वञनि, बस ईअं असांखे खपे। पास्ता ऐड कंदासीं, मिक्स कंदासीं ऐं असांजो चिकन टिक्का पास्ता जेको है उहो तयार थी पवंदो। स्पॉन्सर्स जा मां नाला खणंदी हलां। अॼु असांजे शो खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा वारा असां सां गॾु आहिनि, हमदर्द जो रूह अफ़ज़ा, मेज़बान प्रीमियर डस्ट टपाल टी सिंध जी नंबर 1 चांहि। इन सां गॾु हमदर्द स्पाइस मिक्स वारा ऐं लाइफ बॉय शैम्पू वारनि असां सां ताउन कयो आहे। चिकन टिक्का पास्ता तो ठहे, जंहिंमें चिकन ऐड कयो, चिकन टिक्का मसालो शामिल कयोसीं, थोड़ा सावा बसर इन में ऐड किया आहिनि, थोड़ा शिमला मिर्च, थोड़ी कैबेज इन में शामिल कई अथसीं, ऐं हेॾे असांजो जेको पास्ता है उहो बॉइल थो थिए। थोड़ो जीअं ई ॻरी वेंदो ॿिन्हिनि खे मिक्स कंदासीं, टॉस कंदासीं ऐं सर्व कंदासीं। अच्छा, हाणे असांजो जेको पास्ता है उहो बॉइल थी वियो आहे, त उहो हाणे असां ऐड कंदासीं पंहिंजे हिन भाॼियुनि जे मिक्सचर में ऐं थोड़ो इनखे सौते कंदासीं। थोड़ो अञा मां इन में ऐड कंदमि मसालो, थोड़ो इन में अञा शामिल कंदासीं तलो कुकिंग ऑयल, बस इनखे कंदासीं डिश आउट। अच्छा, पास्ता ऐड कयोसीं, थोड़ो अञा आसपास जेको मसालो आहे उहो स्प्रिंकल कंदासीं। थोड़ो मां इन में ऐड कयो आहे ऑयल, चलो हे असांजो पास्ता बिल्कुलु रेडी आहे। मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां असांजा उहे ॾिसण वारा घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में, ऐं असांजो किचन जो सेगमेंट आहे जंहिंमें असां ठाहींदा आहियूं तव्हांजे लाइ खोड़ सारियूं रेसिपीज़। अॼु असां चिकन टिक्का पास्ता जी जेका रेसिपी आहे उहा तयारु कई आहे, ऐं उन जे लाइ तव्हां सभिनीनि खां अॻु में जेको पास्ता आहे उहो तव्हांखे बॉइल करिणो आहे, ऐं पैकेट ते अक्सर लिखियल बि हूंदो आहे त तव्हांखे इन शेप जे पास्ता खे केतिरी देरि जे लाइ बॉइल करिणो आहे। ओवर कुक न कजो, न त जेका तव्हांजो पास्ता जी अपीयरेंस आहे उहा बिल्कुलु ख़राबु थी वेंदी। उन खां बाद में जेके भाॼियूं तव्हांखे सुठियूं लॻनि थियूं उन्हनि जी कटिंग कयो, शिमला मिर्च, कैबेज ऐं सावा बसर इहे मां इस्तेमालु कया आहिनि। चिकन जो कीमो बि तव्हां वठी सघो था, न त चिकन खे थोरो तव्हां जूलियन में कट कयो। हमदर्द जो चिकन टिक्का मसालो इहो तव्हांखे इन में ऐड करिणो आहे। चिकन ज़बरदस्त फ्लेवरफुल थी वेंदी, ऐं उनखे थोरो सॉटे कयो थूम सां गॾु, जीअं हुनजो कलर चेंज थी वञे। तव्हांखे उन में भाॼियूं ऐड करणियूं आहिनि, ऐं भाॼियुनि खे शामिलु करण खां बाद में उन में ऐड कयो बॉइल थियल पास्ता, थोरो तलो कुकिंग ऑयल, तमामु शयुनि खे मिक्स कंदासीं, टॉस कंदासीं, ऐं इहो तयारु थी वेंदो। ॾाढो जल्दी क्विक झटपट रेसिपी आहे।
ऐं हिकिड़ी डिश हितां असां खणी था वठूं। इन में पंहिंजो जेको पास्ता आहे उनखे कंदासीं सर्व। अच्छा, हे सभु शयूं मां रखां थी पोइ हिते। चलो जी, हाणे हिन में चलो हे अची वियो असांजो चिकन टिक्का पास्ता। ॾाढो जल्दी क्विक झटपट। ट्राई ज़रूरु कजो, ठाहिजो, तयारु कयो अथसे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह में। इन में खे असां तलो कुकिंग ऑयल इन में ऐड कयो अथसे। थोरो मां साइडनि सां बि इन खे क्लीन थी करे वठां।